अज जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं ॼाण खे खुश आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सेट रियासत जो टीज़र 1 तव्हां ॾिठो, टीज़र 2, टीज़र 3 ऐं 4 ऐं उन सां गॾोगॾु प्रोमो ऐं फर्स्ट एपिसोड जो रिव्यू कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे। दोस्तों पहिरियों तो मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि जिन दोस्तनि कमेंट कया हुया, छो त मूं पंहिंजे चैनल ते टीज़र शेयर कयो हुयो जेको आहे रियासत ड्रामे जो। काफ़ी दोस्तनि चयो त यार टीज़र यूट्यूब ते आयो ई न आहे, तव्हां काॾों शेयर कयो, ही फेक ख़बर आहे। जॾहिं मां लिखियो त बाबा वञी तव्हां फेसबुक ते बि ॾिसी सघो था, ऑफिशियल पेज ते केतिरनि वारनि ते टीज़र आयो आहे। काफ़ी दोस्तनि वञी सर्च कयो, ॾिठो, पोइ उन्हनि लिखियो त वाक़ई अदा आयो आहे। काफ़ी वरी ग़लति लिखनि पिया, उन्हनि खे अञा थी सम्झ उहा ॻाल्हि नाहे आई। उन्हनि खे बि चवंदुसि तव्हां बि वञी चेक करे सघो था। बाक़ी टीज़र आयो आहे, टीज़र को हथ सां ठाहे नथो सघे, जेको इहो तव्हां सां मां टीज़र शेयर कयो इहो जेन्युइन टीज़र हुयो पंहिंजे रियासत ड्रामे जो। बाक़ी टीज़र 2 बि तमामु जल्द लॉन्च कयो वेंदो, टीज़र 3 ऐं टीज़र 4 बि तमामु जल्द लॉन्च कयो वेंदो, उन खां पोइ प्रोमो ईंदो। असल में शूटिंग बि लगातार हली रही आहे ऐं जारे कारे वठ पाजा लॻी पई आहे। दोस्तों असांखे ॾींदा आहियूं इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो आहे तव्हां त पोइ लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा।